नासिंगढ़ी खुदा बख्श भुट्टो में कारसा आसाने जे शहीदन की 16वीं वर्सीअ जे मौके ते तकरीब मुनक़िद करे खेन भेटा पेश कई वई। तकरीब में पीपी अकमाण फ़याल टालपुर सुहेल अनवर सियाल बिन शिरकत कई। इन हवाले से तफ़सील पेश आहे सलीम रज़ा सोलंकी की ये रिपोर्ट। कराची में 18 अक्टूबर 2007 जे ॾियारे ते कारसाज़ वारे इलाइक़े में हिक ॿिए पुठियां थियल ॿिनि ख़ुदकश बम हमलनि में शहादतूं माणींदड़ शहीदनि जी अॼु 16वीं वर्सी मल्हाई पई वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां गढ़ी खुदा भुट्टो में जानिसाराने बेनज़ीर क़ब्रिस्तान में दफ़न थियल 20 गुमनाम शहीदनि में भुट्टो क़ब्रिस्तान में हर साल जियां हिन साल बि 16वीं वर्सी मौके ते क़ुरान ख़ानी कई वई, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फ़याल टालपुर, अॻूणे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल, अॻूणे MNAs खुर्शीद अहमद जूणे जो आपा नसीबा चना समेत ज़िले काउंसिल लाड़काने जे चेयरमैन एजाज अहमद निगारी, वाइस चेयरमैन असदुल्ला भुट्टो समेत पार्टी जे सवें औरत तोड़े मर्द कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। जिते धरती TV सां ॻाल्हाईंदे शरीक अॻवाननि जो चवणु हो त क़ुरान ख़ानी कंदा आहियूं ऐं ख़राज तहसीन पेश कंदा आहियूं उन्हनि शहीदनि खे जेके अॼोके ॾींहं ते जेके आहिनि कारसाज़ जे वाक़े में जेके शहीद थिया। में असां पाण उते कराची मौजूदु हुयासीं जॾहिं बीबी पाण आई हुई ऐं अल्लाह ताला तंहिं टाइम में बीबी खे बचायो। हुननि जो असल प्लान हुयो बीबी खे शहीद करण जो, पर पोइ उन में इहे नाकाम विया जेके हिननि बम ब्लास्ट करे सवनि जे तादाद में असांजा कारकुन असांजा वर्कर हिननि शहीद कया। ऐं तारीख़ में हमेशह पीपल्स पार्टी जी कुर्बानीनि खे तारीख़ यादि कंदी। पंहिंजे बीबी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे अवाम जे लाइ पाकिस्तान लाइ कुर्बानी ॾेई विया, छो त हिकिड़ो पाकिस्तान जो ही सरमायो आहिनि, शहीद ज़िंदा हूंदा आहिनि। कैमरा टीम सां गॾु सलीम रज़ा सोलंकी, धरती TV, नवंदर।